कोटड़ी डाउन स्ट्रीम ताईं पाणी न पहुचण सबब इंडस डेल्टा तबाही जे कंधे पहुची चुको आहे। लखें एकड़ ज़मीन समुंड गिड़काए चुको आहे। मक़ामी माण्हू मुहाणा लॾ पलाइण ते मजबूर थी विया आहिनि। कोटड़ी डाउन स्ट्रीम ताईं पाणी न पहुचण सबब इंडस डेल्टा वटि लखें एकड़ ज़मीन समुंड गिड़काइण लॻो आहे। दरिया जे मिठे पाणी जी खोट सबब डेल्टा वेझो मौजूद आबादियूं लॾ पलाइण मजबूर थी पयूं आहिनि, जॾहिं त मुहाणनि बि पंहिंजूं ॿेड़ियूं किनारनि ते बीहारे रोज़गार लाइ परेशान आहिनि। इंडस डेल्टा जिते कंहिं ज़माने में सिंधु ऐं समुंड जो पाण संगम थींदो हुयो ऐं दरिया जो पाणी समुंड खे अॻिते वधण खां रोकींदो हुयो, अॼु उते दरिया जो मिठो पाणी मुकमल तौर ते ग़ाइब थी चुको आहे। नतीजे तौर समुंड ज़रख़ेज़ ज़मीनुनि खे पंहिंजे लिपेट में आणे रहियो आहे। सिंधु दरिया जेको पंहिंजे वहिकिरे सां लखे टन मिटी खणी ईंदो हो, इहा मिटी समुंड में वञे न रुगो आबी हयात खे सहारो ॾींदी हुई, पर तमर जे ॿेलनि जे वाध वेझ लाइ बि अहम हूंदी हुई। समुंड तरफ़ां ज़मीनूं गिड़काइण सबब किनारे लॻ शहर जहिड़ो केटी बंदर, थारो छाण, बघाण, ठारे शाह ऐं ॿियनि इलाइक़नि जा रहवासी मिठे पाणी जी सख़्त खोट जो शिकार थी विया आहिनि ऐं केतिरा ई लॾ पलाइण ते मजबूर थी विया आहिनि। इन सूरतहाल सबब मुहाणनि जे गुज़र सफ़र बि ॾुखियो बणिजी वियो आहे। कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी जी खोट सबब सामुंडी पट्टी ते माहीगीरी ऐं ज़राअत खे बि कपारी धक रसायो आहे। हिन खां सवाइ केतिरनि ई मच्छियुनि जा नस्ल ख़तम थी विया आहिनि, जिन में मशहूर मच्छी पलो बि नायाब थी चुको आहे, जॾहिं त चांवर, पान, कपह, केला, साग, भाॼियुनि ऐं ॿियनि फसलनि खे बि नुक़सान रसियो आहे। माहिरनि ऐं मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त जेकॾहिं तुर्त जोगा उपाय न वरिता विया, डेल्टा ॾांहुं दरिया जो मिठो पाणी न छॾियो वियो त इंडस डेल्टा मुकमल तौर ख़तम थी सघे थो। साहिली इलाइक़े जे लखें एकड़ ज़मीन समुंड ख़तम करे सघे थो ऐं इलाइक़े जो फितरी माहौल ऐं निज़ाम इकोसिस्टम बि तबाह थी सघे थो।